अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, कोई शख्स फ़ानी दुनिया में वफ़ात करे विया, उन जी नमाज़ अने रोज़ा बाक़ी हुआ त हाणे कुरो करे में अचींदो। अचो सवाल सुनो। अहलन वसहलन, ख़ुश आमदेद, भली कार जी। अस्सलाम वालेकुम वसलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी मौलाना साहब। अस्सलाम वालेकुम वसलाम। के मोहतरम खैरियत से अल्लाह ताला के सलामत रखे। आमीन। जी कोई इंसान जो दुनिया में फौत थी जो मरी नहीं तो उनके जिते बाकी तमाम मामला जो अंजाम देने दुनिया में और उनके फिजी तक सफर हुआ है। रोज़ आए नमाज जिकी पर जो चीज़ इबादत है तो उन्हें तो फिजी वादा करी मचे ना चे ने को मरु वसियत करे भी वसियत न करे तो बिनी तक सफर हुआ है। माशाअल्लाह। वसीयत करे भी वसीयत न करे, सवाल बहुत ऊंचो है। हर मुसलमान मथे 5 वक्त नमाज फ़र्ज़ है। इलाही त औरतों अमोक मखसूस अयाम में उन्हीं के माफ़ी रही अने रमज़ान मुबारक जो रोज़ो फ़र्ज़ है। इलाही त बच्चो रहियो, ज़ईफ़ रहियो, मजनून रहियो या उज़र शरई जो वारी औरतूं रहियूं, तंहिं सवाइ जेकॾहिं कोई इन वटि उज़र न आहे, बीमार लाचार न आहे, मुसाफ़िर न आहे, त रोज़ो पण फ़र्ज़ आहे। हाणे रहियो मुंदो ई त दुनिया में जर फिरियो पे नऊं निमरो चङो भलो तर नमाज़ पढ़ियो न, रोज़ा रखे न, मरी वियो, पुठियां वेठा हुआ तर तक़रीर में सो जे बेनमाज़ी काफ़िर आहे अने बेनमाज़ी सिधो दोज़ख में वियो त कुटुंब खे अहिड़ो थियो जे हाणे असां वारे ॾुसल जो कुरो थींदो। मौलवी त चए पिया जे बेनमाज़ी जेको नमाज़ पढ़े बग़ैर बेनमाज़ी थी मोह सिधो दोज़ख में वियो। हाणे असांजे ॾुसल खे दोज़ख मां कढी न जन्नत में पुॼायूं त इहे मड़ा सुण बुण हलाई जे 5 रुपया रिया न ही ख़र्च कयूं न दोज़ख मां बची वञे। हाणे ही मसलो शरई मसलो आहे, तंहिंजो कुरो हल आहे। पहलो मसलो रोज़े जो आहे। कंहिं बि मुस्लमान मथे रोज़ा बाक़ी रही विया, उन जा वारिस जंहिंखे उन जा खेत्र मिलिया, प्लॉट मिलिया, मकान मिलिया, गाॾियूं मिलियूं, जाइदाद मिलिया, घर मिलियो, पैसो मिलियो, पंजण मिलियो, लियो मिलियो, लटो मिलियो, लिबास मिलियो, दुको मिले, लठ मिले, हर वस्तु जा वारिस थिया, उन वारिस मथे वाजिब है त रोज़ा रखें। सही बुखारी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी जे अंदरि हवालो है, मन मात व अलैहि सियामुन साम अनहु वलियुहु। उन जा वारिस रोज़ा रखें उन मय्यत जी तरफ़ा। जॾहिं त हिदायत में इन जे अपोज़िट मसलो अचे थो। हिदायत में वला यसुम अनहु वलियो, वली रोज़ा न रखे, इधर रोज़े खां हिदायत रोके छॾे। रियो मसलो नमाज़ जो, त नमाज़ इन जी ॿियो केरु न पढ़ंदो। ई पिंड जी नमाज़ जेकी पढ़ियो इन जो सुवाल जवाब थींदो। ईअं न जे हाणे मुंजड़ मुला वेठा आहिनि, ॾियो रुपया, असीं जी नमाज़ पढ़ी छॾींदासीं, पोइ को सही त ॾिना न ॾिना, पोइ हुनखे चयो ज़हर 150 रकातूं पढ़ियो, ज़हर कज़ा उमिरी उनजी पढ़ियो, ज़हर बख़्शायो, अहिड़ो मड़े न आहे। नमाज़ फ़र्ज़ उन ते हुई, जवाबु हां उनखे ॾियणो पवंदो क़ब्र में। इन जो न को फिदियो हलंदो, न को ई जे हर 1000 माण्हुनि खे बीहारियूं चओ ऐं 2 रकातूं पढ़ो त 1000 माण्हुनि 2 रकातूं 2000 थी वञे, 4 रकातूं पढ़ो 4000, 8000 ते मुंदो पुगो। अहिड़ियूं रकातूं न हलाए। पुठलो नमाज़ जे बारे में कीअं न, नमाज़ न ई पढ़ियो, हाणे जवाबु ॾिनल उते तयारु थी वञे। क़यामत वारे ॾींहुं मिणी खां पहिरीं हिसाब किताब थींदो नमाज़ जे बारे में। अने अल्लाह ताला फरमाए थो, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। मोमिन कामयाबु उहे ई जेको नमाज़ पढ़नि था, आजिज़ी इनकिसारी कनि था। हिते जर बांगू हमी तर बाहूं लोॾे फिरियो पियो, को टंग ते चाढ़े सुतो पियो, तर नमाज़ पढ़ंदे हिनखे कंडा लॻा थियनि। हाणे पैसा ॾेई ॿिए खे नमाज़ी बनाए न उनखे जन्नत में हलायूं, अहिड़ो इस्लाम में न आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।